सरकार मदीना राहत क़ल्ब व सीना फैज़ गंजीना साहिब मुअत्तर पसीना बाइस नुज़ूल सकीना सल्लल्लाहु तआला अलैहि वालैहि वसल्लम जन जो फरमान आली शान है। जंहिं ते हिकु भेरो दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व तआला उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाए थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वालैहि वसल्लम। अल्लाह तबारक व तआला जी इनायत सां असांजे विच में शाबानुल मुअज़्ज़म जो महीनो बाबरकत महीनो जलवागर है। रसूल अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु तआला अलैहि वालैहि वसल्लम जन जो शाबानुल मुअज़्ज़म जे बारे में फरमान मुकर्रम है। शाबान मुंहिंजो महीनो आहे ऐं रमज़ान अल्लाह अज़्ज़ व जल जो महीनो आहे। सुबहान अल्लाह। शाबान मुअज़्ज़म जी अज़मतुनि ते क़ुर्बान हिन जी फ़ज़ीलत जे लाइ एतिरो ई काफ़ी आहे जो असांजा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन खे मुंहिंजो महीनो फरमायो। सैयदना शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह लफ़्ज़ शाबान जे 5 अखरनि शीन आइन बा अलिफ नून जे बारे में नक़ल फरमाइनि था। शीन मां मुराद शरफ़ यानि बुज़ुर्गी, आइन मां मुराद उलुव यानि बुलंदी, बा मां मुराद बिर यानि भलाई ऐं एहसान, अलिफ मां मुराद उल्फ़त ऐं नून मां मुराद नूर आहे। ऐं उहे सभई शयूं अल्लाह ताला पंहिंजे बाननि खे हिन महीने में अता फ़रमाईंदो आहे। हीउ उहो महीनो आहे जंहिंमें नेकियुनि जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि, बरकतूं नाज़िल थींदियूं आहिनि, ख़ताऊं मिटायूं वेंदियूं आहिनि ऐं गुनाहनि जो कफ़ारो अदा कयो वेंदो आहे। जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वालैहि वसल्लम ते दुरूद पाक जी कसरत कई वेंदी आहे ऐं ही नबी सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम ते दुरूद मोकिलण जो महीनो आहे। सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था, शाबान जो चंड नज़र ईंदे ई सहाबाए किराम अलैहिम रिदवान क़ुरान पाक जी तिलावत में मशगूल थी वेंदा हुआ। पंहिंजे माल जी ज़कात कढंदा हुआ त जीअं कमज़ोर ऐं मिसकीन माण्हू रमज़ान जे रोज़नि लाइ तयारी करे सघनि। हुकुमरान क़ैदियुनि खे घुराए जंहिं ते हद यानी सज़ा क़ाइमु करणी हूंदी हुई उन ते हद क़ाइमु कंदा हुआ, बाक़ी ॿियनि खे आज़ादु करे छॾींदा हुआ। वापारी पंहिंजा कर्ज़ अदा करे छॾींदा हुआ, ॿियनि खां पंहिंजा कर्ज़ वठी छॾींदा हुआ। ईअं रमज़ान मुबारक जे महीने जो चंड नज़र अचण खां अॻु में ई पंहिंजो पाण खे फ़ारिग़ करे छॾींदा हुआ ऐं रमज़ान शरीफ़ जो चंड नज़र ईंदे ई गुस्ल करे कुझु माण्हू एतिकाफ़ में वेही रहंदा हुआ। सुभान अल्लाह। अॻे जे मुस्लमाननि खे इबादत जो केॾो ज़ौक़ु हूंदो हो, पर अफ़सोस अॼुकल्ह जे मुस्लमाननि खे सभ खां वधीक माल कमाइण जो शौक़ु आहे। अॻे जा दीनी सोच रखंदड़ मुसलमान भलारनि ॾींहंनि में रब्बुल अनाम अज़्ज़ व जल जी घणे खां घणी इबादत करे उन जो क़ुर्ब हासिल करण जूं कोशिशूं कंदा हुआ ऐं अॼुकल्ह जा मुसलमान भलारनि ॾींहंनि ख़ासि करे रमज़ान शरीफ़ जे महीने में दुनिया जी ज़लील दौलत कमाइण जूं नयूं नयूं तरकीबूं सोचींदा आहिनि। अल्लाह अज़्ज़ व जल पंहिंजे बाननि ते महिरबानी थी करे नेकियुनि जो अजर ऐं सवाबु तमामु घणो वधाए छॾींदो आहे, पर बदनसीब माण्हू रमज़ान मुबारक में पंहिंजे शयुनि जो अघु वधाए पंहिंजनि ई मुसलमान भाइरनि खे लुटींदा आहिनि। सदके रोड़ अफ़सोस, मुसलमान जी ख़ैर ख़्वाही जो जज़्बो ख़तमु थींदे नज़र पियो अचे। ए ख़ासा ए ख़ासा ने रसुल वक्त दुआ है, उम्मत पे तेरी आके अजब वक्त पड़ा है, जो दीन बड़ी शान से निकला था वतन से, परदेस में वो आज गरीबुल गुरबा है, फरियाद है ए किश्ती उम्मत के निगहबान, बेड़ा ये तबाही के करीब आन लगा है। असांजी दिलनि जा चैन सरवर कौनैन सल्लल्लाहु तआला अलैहि वालैहि वसल्लम शाबान जे महीने में कसरत सां रोज़ा रखणु पसंदि फ़रमाईंदा हुआ। हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन अबी कैस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, पाण उम्मुल मोमिनीन सैयदतुना आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां के फ़रमाईंदे ॿुधो त मुंहिंजे सरताज साहिब मेराज सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पसंदीदा महीनो शाबानुल मुअज़्ज़म हो, जो उन में रोज़ा रखंदा हुआ, पोइ उन खे रमज़ान मुबारक सां मिलाए छॾींदा हुआ। हज़रत सैयदना उसामा बिन ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमाइनि था,
मूं अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम, मां ॾिसां थो त जहिड़ी तरह तव्हां शाबान में रोज़ा रखंदा आहियो अहिड़ी तरह कंहिं बि महीने में न रखंदा आहियो। फरमायाऊं रजब ऐं रमज़ान जे विच में ही महीनो आहे, माण्हू हिन खां गाफ़िल आहिनि। हिन में माण्हुनि जा अमल अल्लाह रब्बुल आलमीन अज़्ज़ वजल जी तरफ़ खयां वेंदा आहिनि ऐं मूंखे ही पसंदि आहे त मुंहिंजो अमल हिन हाल में खयो वञे जो मां रोज़ेदार हुजां। हज़रत सैयदतुना आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाइनि थियूं, ताजदार रिसालत सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम पूरे शाबान जा रोज़ा रखंदा हुआ। पोइ फरमाइनि थियूं त मूं अर्ज़ु कयो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा सभिनी महीननि में तव्हां वटि वधीक पसंदीदा शाबान जा रोज़ा रखणु आहे? त महबूब रब्बुल इबाद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अल्लाह अज़्ज़ वजल हिन साल मरण वारे हर साह वारे खे लिखी छॾींदो आहे ऐं मूंखे ही पसंदि आहे त मुंहिंजो आख़िरी वक़्तु अचे ऐं आउं रोज़ेदार हुजां। बुखारी शरीफ़ में आहे, हज़रत सैयदतुना आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाइनि थियूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाबान खां वधीक कंहिं महीने में रोज़ा न रखंदा हुआ, बल्कि पूरे शाबान जा ई रोज़ा रखंदा हुआ ऐं फरमाईंदा हुआ, पंहिंजी ताक़त मुताबिक़ अमल करियो जो अल्लाह अज़्ज़ वजल उन वक़्त ताईं पंहिंजो फज़ल नाहे रोकींदो जेसि ताईं तव्हां तंग न थियो। मुफ्ती शरीफ़ुल हक़ अमजदी रहमतुल्लाह ताला अलैहि हिन हदीस पाक जे तहत लिखनि था, मुराद ही त शाबान जे अक्सर ॾींहंनि जा रोज़ा रखंदा हुआ। उन्हीअ खे तग़लीबन यानी ग़लबे ऐं ज़्यादत जे लिहाज़ खां कुल सां ताबीर कयो आहे, यानी सॼे महीने जा रोज़ा रखणु मुराद वरिती वई आहे। जीअं चवंदा आहिनि, फलाणो सॼी राति इबादत कंदो रहियो, जॾहिं त हिन राति जो मानी बि खाधी हूंदी आहे ऐं ज़रूरी हाजतुनि खां बि फरागत हासिल कई हूंदी आहे। हिते तग़लीबन अक्सर खे कुल चयो वेंदो आहे। वधीक फरमाइनि था, हिन हदीस मां ख़बर पई त शाबान में जंहिंमें ताक़त हुजे उहो वधि खां वधि रोज़ा रखे, अलबत्ता जेको कमज़ोर हुजे उहो रोज़ा न रखे, छो त हिन सां रमज़ान जे रोज़नि ते असरु पवंदो आहे। उहा ई मुराद आहे उन्हनि हदीसनि जो जंहिंमें फरमायो वियो आहे त निसफ़ शाबान खां पोइ रोज़ा न रखो। ज़िक्र कयल हदीस पाक में पूरे माह शाबान जे रोज़नि मां मुराद अक्सर शाबान मुअज़्ज़म जा रोज़ा आहिनि। जेकॾहिं को पूरे शाबान मुअज़्ज़म जा रोज़ा रखणु चाहे त उनखे मना बि न आहे। जहिड़ी तरह दुनिया भर जा मुसलमान शाबान मुअज़्ज़म जा रोज़ा रखंदा आहिनि। उम्मुल मोमिनीन हज़रत सैयदतुना आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाइनि थियूं, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मूं शाबान खां वधीक कंहिं महीने में रोज़ा रखंदे न ॾिठो, पाण सवाइ कुझु ॾींहंनि जे पूरे ई महीने जा रोज़ा रखंदा हुआ। तेरी सुन्नतों पे चल कर मेरी रूह जब निकल कर चले तुम गले लगाना मदनी मदीने वाले। उम्मुल मोमिनीन हज़रत सैयदतुना आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाइनि थियूं, मूं नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे फरमाईंदे ॿुधो, अल्लाह अज़्ज़ वजल ख़ासि तौर ते 4 रातियुनि में भलाइनि जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे। नंबर 1 क़ुर्बानी वारी ईद जी राति, नंबर 2 ईद उल फितर जी राति, नंबर 3 शाबान जी 15वीं राति जो उन राति में मरण वारनि जा नाला ऐं माण्हुनि जो रिज़्क़ ऐं उन साल हज करण वारनि जा नाला लिखिया वेंदा आहिनि। अरफ़ा यानी 8 ऐं 9 ज़ुल्हिज्जा जे विची राति अज़ाने फ़जर ताईं। 15 शाबान मुअज़्ज़म जी राति केॾी नाज़ुक राति आहे, ख़बर न आहे त कंहिंजी क़िस्मत में छा लिखियो वञे। कॾहिं कॾहिं माण्हू लापरवाही में पयल रहिजी वेंदो आहे ऐं उन जे बारे में कुझु जो कुझु थी चुको हूंदो आहे। बुनियत तालिबीन में आहे, केतिरा ई कफ़न धोपिजी तयारु रखियल हूंदा आहिनि, पर कफ़न पाइण वारा बाज़ारनि में घुमी फिरी रहिया हूंदा आहिनि। केतिरा ई माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जो उन्हनि जूं क़बरूं खोटियल तयारु हूंदियूं आहिनि, पर उन्हनि में दफ़न थियण वारा ख़ुशियुनि में मस्तु हूंदा आहिनि, हालांकि उन जे मौत जो वक़्तु वेझो अची चुको हूंदो आहे। केतिरनि जे घरनि जी तामीर जो कमु मुकमल थियण वारो हूंदो आहे, पर घर जे मालिक जी मौत जो वक़्तु भी वेझो अची चुको हूंदो आहे। आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं, सामान 100 बरस का है पल की ख़बर नहीं। हज़रत सैयदतुना आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां रिवायत आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मूं वटि जिब्रील अमीन अलैहिस्सलाम आयो ऐं चयाईं, ही शाबान जी 15वीं राति आहे, हिन में अल्लाह ताला जहन्नम खां हेतिरनि खे आज़ादु फरमाईंदो आहे जेतिरा बनी कल्ब जे ॿकरियुनि जा वार आहिनि,
पर काफ़र ऐं अदावत रखण वारे ऐं रिश्तो टोड़ण वारे ऐं कपिड़ो लटकाइण वारे ऐं पीउ माउ जी नाफ़रमानी करण वारे ऐं शराब जे आदि ॾांहुं नज़र नाहे फरमाईंदो। हज़रत सैयदना कसीर बिन मुर्रा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अल्लाह अज़्ज़ व जल शाबान जी 15 रात में सभिनी ज़मीन वारनि खे बख़्शे छॾींदो आहे सिवाइ मुशरिक ऐं अदावत वारे जे। अल्लाह तबारक व